उमेद त खैरियत सां हूंदा। अॼु जो मुंहिंजो व्लॉग जेको आहे पाकिस्तान जे अंदरि पूरे पाकिस्तान जी आवाम निकिती हुई, प्रोटेस्ट कया हुआ महांगाई जे लाइ। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पाकिस्तान जी आवाम जेको अॼु निकिती आहे पर अमुन। मां हिकु भेरो ॿीहर सलाम पेश थो कयां ताजिर बिरादर, जेके ताजिर आहिनि, दुकानदार जेके आहिनि, उहे शटर बंदि हड़ताल कई आहे, दुकान पंहिंजा बंदि करे, उन्हनि खे असां सलाम पेश था कयूं। मां तव्हांखे ॿुधायां प्रोटेस्ट किथे किथे थिया आहिनि। सिंध जे अंदरि थिया आहिनि, सिंध में लाड़काने में थिया आहिनि, हैदराबाद में थिया आहिनि, कराची में थिया आहिनि, सखर में थियो आहे, नवाबशाह में थियो आहे, काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि, मीरपुर ख़ासि में थियो आहे, त तंदो लहर में थियो आहे। उन खां अलावा मां पंजाब में अचां, पंजाब में पूरो पंजाब, लाहौर जे अंदरि, मुल्तान जे अंदरि, गुजरावाला एॾे थियो आहे। KPK जे अंदरि बि ताजिर बिरादर निकिता आहिनि। उनखे अलावा बलोचिस्तान में निकिता आहिनि, इस्लामाबाद में प्रोटेस्ट थिया आहिनि। पाकिस्तान जी आवाम निकिती आई आहे। उन्हनि जो हिकु ई मुतालबो आहे, महिरबानी करे असांजा जेके अघु वधाया विया आहिनि, जेका हीअ महांगाई आहे उहा ख़तमु कई वञे। उहा ॿी सूरत में असां पर अमुन इहो ई प्रोटेस्ट जारी रखंदासीं। हीअ प्रोटेस्ट थिया आहिनि। इन प्रोटेस्ट थियण खां पोइ इंशाअल्लाह उमेदु आहे वज़ीर आज़म जनाब अनवार उल हक़ काकर साहिबु ज़रूरु इन्हनि जो नोटिस वठी करे महांगाई जे लाइ को न को हल कढंदो। जेके बि ॿाहिरि निकिता आहिनि, मां चवंदुमि त सभिनी खे ईअं ई पर अमुन निकिरंदा अचो जेसीं ताईं सस्टेम न थिए। पेट्रोल जो अघु 370 रुपया पहुतो आहे। उनखां अलावा खंड जो अघु 180 ते पहुतो आहे। उनखां अलावा अटो 7000 ते पहुतो आहे। मां तव्हां ॿुधायो न कहिड़ी महांगाई कई वई आहे। उनखां अलावा अचूं था त जेके जॾहिं 150 पेट्रोल हुयो त उन टाइम एजाज़ धामरा जेको PP जो सेनेटर बि हुयो, PP जो स्टेट होल्डर बि आहे, मां उनखे एजाज़ धामरा खां इहो पुछणु थो चाहियां त तूं ॿुधा न, जॾहिं 150 रुपया पेट्रोल हुयो, जंहिंॾे अटो 80 रुपया किलो हुयो, कॾहिं खंड 60 रुपया किलो हुई, त तूं साइकिल ते प्रोटेस्ट कया हुया। हैदराबाद जे अंदरि, कराची जे अंदरि, इस्लामाबाद जे अंदरि उहा साइकिल तव्हांजी काॾे हुई? ट्रैक्टर मार्च उहा काॾे हुई? तूं ॿुधा न एजाज़ धामरा, इहा तव्हांजी आवाम जी लाइ तव्हां नुमाइंदगी न कई आहे। तव्हां इहा पंहिंजे मुफ़ाद लाइ निकिता हुया। तव्हां पंहिंजे मुफ़ाद लाइ निकिता हुआ। असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे सीटूं ॾिनियूं वञनि, असां करप्शन कयूं। करप्शन जा तव्हां एतिरा त किरियल इंसान आहियो, सॼी आवाम जो रत तव्हां जोशी आहे न सिंध जी आवाम जी। हाणे तव्हां चाहियो था त पाकिस्तान जो, हाणे तव्हां ॿुधायो न, तॾहिं 370 रुपया पेट्रोल हले थो त तव्हां एजाज़ धामरा किथे गाइबु आहे? मुनाफ़िकी कहिड़ी आई आहे? 150 ते पेट्रोल हुयो, तूं निकिरे मोहरत ते, हाणे छो नथो थिए? हाणे हज़रत मौलाना अल्लामा राशिद मोहम्मद सुमरो जनाब साहिबु, तव्हां खां बि मुंहिंजो हिकिड़ो मुतालबो आहे नंढो। तव्हां चओ था त सिंध जी आवाम मूंखे कॾहिं अत्कार में न आंदो आहे। असां मञूं था तव्हांजी सिंध जी आवाम न आंदो आहे। जॾहिं तव्हां बि 150 जॾहिं पेट्रोल हुयो त तव्हां मार्च कई, मिलियन मार्च, ट्रैक्टर मार्च, हिते इस्लामाबाद में तव्हां दी चौंक जे अंदरि धरणो कयो, तव्हां उते विया, तव्हांखे मौलाना साहिब जो हुकुम मिलियो, तव्हां उते प्रोटेस्ट कया महांगाई जे लाइ। हाणे तव्हां ॿुधायो न 370 रुपया पेट्रोल आहे, 180 ते खंड आहे, 200 ते किलो अटो थो मिले। तव्हां किथे गाइबु आहियो राशिद मोहम्मद सुमरो साहिबु? तव्हां खां बि मुंहिंजो मुतालबो आहे, तव्हां बि त ॿुधायो। हाणे बि तव्हां निकिरो न। हाणे जॾहिं इलेक्शन जो टाइम ईंदो, तव्हां चवंदा इहो असां महांगाई न कई आहे, इहो हुननि महांगाई कई आहे। IMM सां मुतालबा हुया PDM वारनि जा। PDM में बि त तव्हांजी बि त गवर्नमेंट हुई, तव्हांजो बि मौलाना साहिबु वेठो हुयो, तव्हांखे बि वज़ारतियूं हुयूं, तव्हां बि त ॿुधायो न उन टाइम तव्हां किथे हुया? छो न ॻाल्हायो? तव्हां उते न ॻाल्हायो, ठीकु आहे। हाणे जेका महांगाई आहे हिन जे बारे में छो नथा निकिरो? तव्हां सिंध जे अंदरि तव्हां चओ था सिंध जो वारिस आहियां, सिंध जे नंगनि जो वारिस आहियां, सिंध जे कारूंजनि जो वारिस आहियां, सिंध जे दरगाहनि जो वारिस आहियां, सिंध जे जेके बि नंढे नंढे इशू जो मां वारिस आहियां। राशिद मोहम्मद साहिबु, तव्हां पाण चवंदा आहियो, पर हाणे तव्हां अगरि सिंध जी आवाम जा वारिस आहियो, सिंध जी आवाम ख़ुदकशी करण लाइ मजबूर आहे, सिंध जी आवाम 2 वेला खाइण लाइ परेशान आहे, सिंध जी आवाम बुख ते वेठी आहे, सिंध जी आवाम लाइ कोई बि कुझु न मिलियो आहे हिन महिल ताईं। तव्हां ॿुधायो न, तव्हां हाणे छो ख़ामोश कयूं वेठा हो? तव्हां कुझु त ॻाल्हायो, सिंध जी आवाम लाइ कुझु त कयो। हाणे रोदनि ते अचो, तव्हांखे असां मञींदासीं, तव्हां रोदनि ते आया। सिंध जे अंदरि डेली न को वाक़ियो थो थिए, तव्हां ख़ामोश थी वेठा हो। छा वजह आहे ख़ामोश थियण जी? इन जे लाइ मां सॼी सिंध खे हिकु भेरो ॿीहर चवंदुमि, ईअं ई प्रोटेस्ट कंदा रहो, ईअं ई आवाम निकिरंदी रहे। अगरि तव्हां पंहिंजे हक़ लाइ निकिरंदा, इनशाला ज़रूरु हिकु ॾींहुं इहा ई हुकुमरान इहे ई तव्हांखे इलाजु कंदा। ऐं महिरबानी करे हिन भेरे तव्हां पंहिंजे वोट जो सही
इस्तेमालु कजो। पूरी सिंध जी आवाम ऐं पाकिस्तान जी आवाम खे इहो मां हिकु भेरो ॿीहर हथ भरी अर्ज़ु थो कयां त वोट जो पंहिंजो सही इस्तेमालु कयो। मूंखे ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।